रूंडा हिन सॼे ॻोठ में जेकॾहिं बाबा साईं कंहिंखे इज़त बख़्शी तो हिकिड़ो तूं आहीं, ॿियो सांवल आहे। तव्हां ॿिन्ही खे एतिरी इज़त ॾियण जे बावजूद भी तुंहिंजे ई सांवल जे विच में अहिड़ा कहिड़ा इख़्तिलाफ़ पैदा थिया? बस इन में तो को तिर जेतिरो बि शक कोन्हे न। छा ॿुधां? हाय हाय वॾो साईं असांजे मथां वॾो महिरबान हो बाबा, वॾो महिरबान। मां त हींअर बि ॿई हथ मथे खणी ख़ुदा खे सुवाल कंदो आहियां त बाबा साईं खे जन्नत में जॻह ॾिजाए ऐं जन्नत में हूंदो। इन रिश्ते खां पहिरीं बाबा साईं ने सांवल मोड़ महाराज जे मथां वॾो महिरबान हो बाबा, वॾो महिरबान। पर जॾहिं मुंहिंजी भेण सां शादी कई वरी बसकिरी बि कंदो, वरी उचत बि कंदो, चवंदो त रूंडा बाबा तूं हाणे असांजे फैमिलीअ जो मेंबर गॾु हूंदो कर 24 कलाक सां। शादी जो मुंहिंजी भेण सां थी मूंखे ख़बर अथई छा चई? रूंडा इन सांवल जे कम्युनिकेशन में कोताही जे कड़ी मज़ा मूं बि जो बाबा साईं जो लाड़ो ॾिठई, वेझड़ाई ॾिठई। बाबा पोइ त तेरे सांवल खे चूचड़ी लॻी, पेर में ॼणो कंदो हुजे चुंबड़ीसी किबड़ा लॻी। अरे छा थियो हेॾो? शादी जो बाबा साईं सां मुंहिंजी भेण कई ऐं हिननि सां जो मां रिश्तो तोड़ियो। पोइ त बाबा अचे जो वेर विधई कारी हरना ॻाढ़ो बुज़ 24 कलाक बुज़। हर बुज़ इहो ई हो जो मां उहो रिश्तो छिनो ऐं दुश्मनीअ जो इहो कारण थियो। अल्लाह अल्लाह ख़ैर सना बाबा। हा छा तो पंहिंजी धीअ जो संग सांवल जे भाउ शमीर खे ॾिनो? बाबा साईं इहो संग इहो रिश्तो मूं वातेरी कोन ॾिनो, बाहि वेझाए ॾिनो। पर ही सांवल हुआ मुंहिंजे दर ते अची घरनि जे नंढी मुंहिंजे न्याणीअ जे मथां पोती जी आप जे भाउ शमीर जे मंगड़े जे लाइ बाबा मूं हुन सांवल मोड़ महारा खे वॾी इज़त बख़्शी, वॾी इज़त। पर उहो चवंदा आहिनि न कुत छह ॼणे कणिक जी मानीअ मां। रूंडा जेकॾहिं तूं चवीं थो सांवल हिकु सुठो माण्हू न हुयो त पोइ तो सां मिटी छो कई? बाबा दिलावर असुल हक़ीक़त इहा आहे त इन सांवल मूंखां पंहिंजे भाउ जे लाइ घुरियो संग। मूं सांवल खे ॾिनो ठुक जवाबु, न बाबा मूंखां बाबा इहो कमु न पुॼे। पर न सही अहिड़ा सही पर वाटे वेड़े दंगे पंधे संग दे मुंहिंजो बाबा कोन ॾींदोसांइ, कोन ॾींदोसांइ। सर जॻो टे चोथों पुछ मिड़े थियो मुछ जवाब ॾिनोमांसि, उहो बि न पियो मुड़े। छा कयांसि कुआस। रूंडा जॾहिं तुंहिंजी दिलि बि मुतमइन न हो ऐं तूं हुन सां मिटी करण बि न पियो चाहीं, पोइ तुंहिंजे मथां अहिड़ो कहिड़ो ज़ोर पइजी वियो जो तो सां मिटी टई? बाबा जी कंहिंखे जवाबु ॾियां? मुनकर थिया, काफ़र थिया। हा वॾे साईं खे केरु जवाबु ॾींदो? कंहिंजी मजाल उही छॾे मूंखे कपे छॾे न तॾहिं बि मां बाबा साईं जे कुर्बान थी वञा। बसि वॾे साईं जो हुकुम मञियो ऐं निभाग सां मिटी कंहिं तुम मां बि मांसि न जवाबु त ख़बर अथई कहिड़ी अटकल वेड़ाई वञी वॾे साईं जा पेर मथे ॾींहुं राति बाबा ग़रीब परे वॾे साईं जे पेरनि खां न पियो थिए बाबा। बसि उहो मूॾे जो नियापो आयो। पोइ रूंडा जे सांवल तोसां मिटी करणु चाहे थो त पोइ तूं हिन जे भाउ खे संग छो नथो ॾीं? बाबा साईं असीं आहियूं मिसकीन मां। ही जेके माण्हू आहिनि न बाबा, हे ॾुंगे क़िस्म जा माण्हू आहिनि। ॾिसो न सुभाणे
शादीअ खां पोइ ही माण्हू मुंहिंजी न्याणी खे घर में क़ैद करे रखनि या मुंहिंजी न्याणी जे मथां ज़ुल्म कनि तशदद कनि पोइ बाबा हिननि माण्हुनि खे केरु मोह ॾींदो ऐं वरी बाबा साईं उहो कातब त कान्हे जो मां हिननि माण्हुनि सां सीनो साहे सघां। बाबा अल्लाह ही तव्हां सां का बि ना इंसाफ़ी न कंदा। इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। बाबा छोकिरी उते ख़ुशि रहंदी ऐं हुनजे मथां का बि पाबंदी न हूंदी। तव्हां आहियो मुंहिंजे सिर जा साईं, मुंहिंखे ऐं सॼे घर जा वारिस आहियो, हुकुम खपे हुकुम खपे। पोइ असां मङणो करे वेंदासीं रूंडा, बसि हाणे जेॾी महिल तुंहिंजी चई वञे मङणो करे बसि न। रुडा सावल जी तरफ़ खां मां ज़िम्मेदार आहियां। काई बि घटि वधाई थी मां भरे ॾींदुसि। ठीकु आहे न? ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। रुंडा जंहिं शख़्स जो ज़िम्मो बाबा सां हिकु आहे, इन मां साफ़ ज़ाहिर आहे त सावल हिकु सुठो माण्हू आहे। बाबा छा चयो? सावल सुठो माण्हू न, उहो कंहिं किताब में लिखियलु कोन्हे। सुठो इंसान, मुख़लिस शख़्स, अरिश्ता सिफ़त माण्हू। बाबा असांजो वॾो साईं बाक़ी हो सावल ॿाहिरि न पर दो शैतान। इन माण्हू पंहिंजो पाण खे इंसान जे वेस में ढके रखियो। वो मुख़लिस माण्हू त हुयो ई कोन, पहिरें नंबर जो फिराडी जोखेबाज़ जोलाप ॾेरारो माण्हू। जॾहिं मूं ॾिठो त बाबा साईं सां सावल मुख़लिस न आहे त अला पोइ ने ज़ालिम अज़ाब मिटी ख़तम करे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।